नाज़रीन, गौसपुर वेझो 2 ॾींहं अॻु अगवा थियल दड़ी संदराणीअ जे रहवासी मुख़बियुनि जे धाड़ेलनि सख़्त तशद्दुद करण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी आहे। उन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां राब्तो कयो आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हूर ओगाही सां। जी ज़हूर, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त कशमोर ज़िलो हिकु भेरो ॿीहर बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे, पर कशमोर ज़िले जी पुलिस ॾोयारनि अॻियां बेवस बणियल नज़र अचे पई। जॾहिं त गुज़िरियल ॾींहं ॻोठ दड़ी संदराणी जे ॿिनि पोरियतनि भूरल शेख ऐं गुलाम नबी शेख जेके ॿई गौसपुर भरिसां जंगीण थाणे जी हद जे कचे वारे इलाइक़े मां काठियूं करण लाइ विया हुआ त हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कचे तरफ़ खणी फरार थी विया हुआ। जॾहिं त अगवाकार टोले पारां ॿिन्ही मुग़वियुनि खे अगवा करे कचे वारे इलाइक़े में बांधी बणाए रखियो हो। ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अगवाकार टोले पारां मुग़ी गुलाम नबी शेख ऐं भूरल शेख मथियां हथियार ताणे मुग़वियुनि जा चोला लाहे ज़ंजीरनि में जकड़े संदनि मथां वैशाणो तशद्दुद कंदे नज़र अचनि था। ऐं अहिड़ी वीडियो ॾोयारनि पारां वायरल कई वई आहे, जंहिंमें मुग़वी SSP कशमोर ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी के मिनथू इलाज कंदे नज़र अचनि था। ऐं संदनि जो चवणु आहे त असांजा नंढा नंढा ॿार ऐं ज़ईफ़ वालदेन आहिनि, असांजूं ज़िंदगियूं बचायो। पर SSP कशमोर ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी जे मुक़ररु थियण बाद कशमोर ज़िले जी पुलिस ॾोयारनि अॻियां बेवस बणिजी मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ अगवाकार टोलनि सां मुक़ाबिलो करण बदिरां ॾोयारनि सां भुंग भरे डीलिंग तहत राजूणी कोशिशूं या वरी ॾोयारनि खे मिंथ मेड़ ऐं इलाज कंदे ॾिसण में अचे पई। जी ज़हूर ओगाही, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हांजी महिरबानी।